नाजरीन, पुलिस मीरपुर खास मेडिकल कॉलेज शागिर्दाणी फहमीदा लहारी केस में घुरबल शागिर्द अब्दुल रहमान के गिरफ्तार करे वरतो है। उन हवाले से वधिक अपडेट करे रहो है तालिब शर। जी तालिब, वधिक अपडेट कजो। जी, हे मोहम्मद मेडिकल कॉलेज जी शागिर्दाणी फहमीदा लिगारी 6 ॾींहं अॻु हरासमेंट सबब खुदकशी करण वारे वाक़े में जवाबदार फरार थियल जवाबदार अब्दुल रहमान जो शागिर्द है मेडिकल कॉलेज जो, उनके रात देर से पुलिस जो है नामालूम हंता गिरफ्तार करे वरतो है। पुलिस मूजिब तो हसास इदारा ने खुफिया इतला ते अब्दुल रहमान जे घर ते छापो हणी खेस गिरफ्तार किया वियो है, जडे त साॻे केस में ॼाणायल जवाबदार अब्दुल्ला है वो अञा ताईं फरार है। साॻे ही केस में जवाबदार मुख्य जवाबदार जो है वो आबिद लिगारी पुलिस गिरफ्तार करे वरतो हो, जडे त ॿ जवाबदार तनवीर आलिम और संदसि घरवारी रज़िया जेके ज़मानत ते आज़ाद थियल आहिनि। उन खां सवाइ तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल राति जेको आहे वारसन ऐं सिविल सोसाइटी पारां मीरपुर ख़ास में फहमीदा लाशारी के भेटा पेश करण लाइ ॾिया ॿारे भेटा पेश कई वई ऐं उते जेको आहे सिंध जी मशहूर रागी खुशबू लिगारी पिण पहुची फहमीदा जे यादि में हिकु गीत गाए जेको आहे गीत ॿुधायो ऐं जंहिं ते सोगवार माहौल बणिजी वियो। जी तालिब, अवं मेहरबानी।